दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोडनि में दोस्तों तव्हांखे हाणे जेको आहे घणो खून ख़राबु तव्हां पोइ क़िस्त में ॾिठो, हाणे अचण वारे एपिसोडनि में बि इहो ॾिसण वटां मिलंदो। छो जे करे जीअं सावल मोटंदो उन ख़बर पवंदी त हैदर खे जेको आहे वारिस खे ज़ख़्मी करे कंहिं जान छॾाई आहे छोकिरी, जेको आहे सिकू जी भेण जा घर वारा हितां निकिरी विया आहिनि त पोइ हू बाहि बारींदो। ॿी दोस्तों ग़लती ॾिसो केॾी ग़लती आहे, जॾहिं शेरल ऐं मुराद हम फायर कयो हिकिड़ो कंहिंजे मथां वारिस जे मथां ऐं हैदर जे मथां, त हैदर खे हिकिड़ी गोली बाह में लॻी ऐं वारिस ईअं किरी पियो, माना हिकिड़ी गोली सां ॿ माण्हू किरिया ऐं रत कंहिंखे बि कोन ॾेखारी वई ऐं हेॾा थुल्हा बानो कीअं किरी पिया, वरी उथिया वरी ॿ कुंदा खाई किरी पिया। यानी केॾो न कूड़ आहे, केॾो न जेको ग़लतियूं आहिनि। अगरि तव्हांखे ॿिन्ही माण्हुनि खे किरिणो हो त ॿ टका करणा हुया, हाणे हिकिड़े टका सां ॿ माण्हू किरी पिया। तॾहिं त चवंदा आहिनि सिंधी ड्रामा 40 साल 50 साल पोइना हलनि था। अॻे बि जेका पुराणे दौर में बि ड्रामा ठाहिया वेंदा हुआ या फिल्मूं सिंधी ठाहियूं वेंदियूं, उन्हनि में बि कुझु न कुझु सचाई ॾेखारी वेंदी हुई। कुझु न कुझु ठका जो निशान, कुझु फायर, कुझु गोली, कुझु ॾेखारे वेंदो। हिन में त उहो बि कोन्हे।